कलाम में गुस्ताखी वारा लफ़्ज़ शामिल हुआ जेके ग़लती में ॻाए वेठुसि, मूंखे माफ़ी ॾिनी वञे। सिंध जे सूफ़ी फ़नकार सईद वज़ीर अली शाह पंहिंजे ॻायल गुस्ताखी वारे कलाम ते लिखत में माफ़ी वठी छॾी। सिंध जे सूफ़ी फ़नकार सईद वज़ीर अली शाह गुज़िरियल ॾींहुं मेहर जे फैज़ल क़ुरान वल हदीस मदरसे में पहुची JUI ज़िले दादू समेत चइनी तालुक़नि जोही, ख़ैरपुर नाथन शाह, मेहर ऐं दादू जे अॻुवाणनि ऐं आलिमनि जे मौजूदगी में गुस्ताखी वारे कलाम ॻाइण ते लिखत में माफ़ी वठी छॾी। इन मौक़े ते सूफ़ी फ़नकार सईद वज़ीर अली शाह चयो त हुन कुझु अरसो अॻु मेहर में हिकु कलाम ॻायो जंहिं में हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे शान में गुस्ताखी वारा लफ़्ज़ शामिल हुआ जेके हू ग़लती विचां ॻाए वेठो, जंहिंजे करे सभिनी मुसलमाननि जी दिलि आज़ारी थी। हुन चयो त ग़लती विचां ॻायल गुस्ताखी वारे कलाम जी हू सोशल मीडिया ते हिकु ॿ भेरा माफ़ी वठी चुको आहे, पर अॼु हू रूबरू आलमनि वटि लड़ी अची लिखत में माफ़ी वठी रहियो आहे। हुन चयो संदसि हक़ में दुआ कई वञे त जीअं खेसि पालणहार बि ग़लती खे माफ़ करे छॾे ऐं हू वाइदो थो करे त आईंदा कॾहिं बि इन क़िस्म जा कलाम न ॻाईंदो जंहिं सां मुसलमाननि जी दिलि आज़ारी थिए। इन मौक़े ते JUI अॻुवाण मौलाना नूर अहमद खुहारो चयो त सईद वज़ीर अली शाह तॾे ते अची पंहिंजे ग़लती जी लिखत में माफ़ी वरिती आहे, उन लाइ हू संदसि ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त वापसि वठी रहिया आहिनि ऐं धणीधर दुआ आहे त संदसि माफ़ी क़बूल पवे। यादि रहे त सूफ़ी फ़नकार सईद वज़ीर अली शाह सां गॾु जिस्कम अॻुवाण डॉक्टर नियाज़ कालाणी, वकील आशिक़ हुसैन सोलंकी, सरदार नूर अहमद तीवणो समेत ॿिया माण्हू पिणु गॾु हुआ। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, मेहर।